हिकु बादशाह हुयो, उनखे 3 पुट हुया। पोइ हिकिड़े पुट जी सायत कुझु घटि हुई। हुनखे जे नौकरनि ॿुधायो त असांजे बाग़ मां राति जो ख़बर न आहे त कुझु सूफ़ जेके आहिनि उहे ग़ाइबु थी था वञनि, फटे था वञनि की अधु अधु फिटी करे था वञनि, ख़बर न आहे केरु आहे। बादशाह हिन सोच में वेठो हुजे, हुनखे पंहिंजे वॾे पुट जो बाबा अॼु राति माथो वञा बाग़ ते, ॾिसां केरु आहे जेको सूफ़ थो पटे। हुनखे चइबो आहे ठीकु आहे। वियो राति जो घणे टाइम ताईं वेठो, आख़िर इंसानु आहे, निंड वठी वई। हिनखे सुबुह जो उथियो त सूफ़ पटियल हुया। अजय पंहिंजे पीउ खे ॿुधाईं, चइबो आहे राति जो ख़बर न आहे, मां वेठो घणे ताणी, पर अलाए केरु सूफ़ पटे पियो, कुझु ध्यानु बि करे वियो। उनखां ॿिए नंबर पुट चइबो आहे हाणे मूंखे तूं मोकल ॾे, माथो वञी उते सुम्हां बाग़ ते, ॾिसां केरु थो अचे। हुनजे ठीकु आहे, तूं वञु। वियो उते, उहो बि उते वियो, घणे ताणी वेठो, पर हुनखे बि निंड वठी वई। सुबुह जो उथियो त सूफ़ पटियल हुया। आयो मोटी अचे पंहिंजे पीउ खे, चइबो आहे सूफ़ पटियल आहिनि। हाणे को अहिड़ो को लश्कर तयारु कयो जेको बीहे, हिनखे पकड़ियूं चोर खे, केरु आहे, पखी आहे, माण्हू आहे, केरु आहे। हुन नंढो पुटु जेको जंहिंजी सायत ई कोन हुई पीउ ते, हुन चइबो आहे मूंखे भला मोकले, मां वञा राति वञी सुम्हां उते। चई तूं छॾ, तोखो कमज़ोर आहे। चई न मूंखे मोकल ॾे। आख़िरकार कचहरी चयो हाणे हिनखे बि छॾियो, भला हिकु राति वञे, पोइ हाणे जेको थियो नुक़सानु त हूअं ई थिए थो। चई ठीकु आहे, तूं वञु राति। हे वियो ओॾे, उते वेठो रहियो। जॾहिं पोइ राति थी, ॾिठे त हिकिड़ो पखी आहे जेको अचे कुझु खाए थो, कुझु उछलींदो वञे थो। हिन तीर कमान खणी हयो हुनखे, तीर हुनखे कोन लॻो, हिकिड़ो खंभु हुनजो किरी पियो। हिन वञी खंभु खयो, ॾिठईं त खंभु सोन जो आहे। सोन जो खंभु खणी जे पंहिंजे पीउ खे ॾिनई। चयो मां हयो तीर कमान, पर मुंहिंजो न लॻो हुनखे, हे खंभु हुनजो हिकिड़ो किरी पियो आहे। बादशाह जो ॾिठो भला हे खंभु सोन जो, हे पखी जे लाइ छा हूंदो। हिते जीअं आयो को अहिड़ो जेको मूंखे पखी हथु करे हाणे इहे। वॾे पुट चयो आहे मां वञा थो, भला मां पखी पकिड़े ईंदुसि। चई ठीकु आहे, तूं वञु। निकिरी पियो उहो। आयो जॾहिं झंग में हुन रस्तो वञे पियो, उते हिनखे हिकिड़ो जिन मिली वियो। हुन पुछा कयो त काॾे थो वञी? चई सोन जे पखी जे पोयां। चई वञी थो, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि कजांइ। चई कहिड़ी? चई अॻिते वेंदे 2 मुसाफ़िर खाना अथई, हिकिड़ो नओं चमकंदड़ अथई, उन में न रहिजांइ, जेको पुराणो नज़र अचे उन में रहिजांइ, तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो। चई ठीकु आहे। हे जो वियो ओॾे ॾिठईं त 2 आहिनि, हिकिड़े में डांस पई थी हले, शराब पिया था हलनि, ॿियो ईअं लॻो पियो आहे। चई मां बादशाही ॿार पुराणे में ई रहां, नए में रहां न। उते उहो रहियो, वञी उते ई रहिजी वियो पंहिंजे नशनि पतनि में हल। हुन ॾिठो ॾींहुं ॿ त कोन मोटियो। ॿिए पुट खे चई त हो त कोन आयो। चई माथो वञा। चई वञ तूं। वरी उहो निकिरी पियो। वरी उहो हिनखे मिली वियो जिन। चई काॾे थो वञी? चई मां वञा सोन जे पखी जी ॻोल्हा में। चई वञी थो, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजांइ। चई कहिड़ी? चई अॻिते वेंदे 2 मुसाफ़िर खाना अथई, पर पुराणे मुसाफ़िर खाने में रहिजांइ, तुंहिंजो मसइलो हल थींदो, नए में न रहिजांइ। मुंहिंजी सलाह ज़रूरु, मुंहिंजी सलाह ते गौर कजांइ। चई ठीकु आहे। आयो ॾिठईं त हाणे मां बादशाही ॿार आहियां, पुराणे में छो रहां, नए में रहां, जिते नाच गानो हले थो, शराब हले थो। हे हलियो वियो ओॾे। हे बि उते नशनि पतनि में सुक थी वियो उतड़े। आख़िरकार हुन ॾिठो इंतज़ारु कयईं, कोन आया। हिन लश्कर खे तयारु कयो। चई हाणे जाच वञी कयूं असां। हुन नंढो पुटु आहे, चयो मूंखे ॾे मोकल, मां वञा भला। हीअ तुंहिंजी उमिरि नंढी आहे अञा, तोखे इहो कमु घणो आहे। चई न मां वेंदुसि, मूंखे मोकल ॾे। आख़िर कचहरी जो भला छॾियो हिनखे, ॿिए बि वञे। हे बि निकिरी पियो। रस्ते में हिनखे उहो ई जिन मिलियो। चई ॾे वाल, काॾे थो वञी? चई सोन जो पखी उन जी ॻोल्हा में आहे। चई हाणे मुंहिंजी सलाह वठंदे? चई ॿुधाए। चई मुंहिंजी सलाह इहा अथई, अॻिते वेंदे 2 मुसाफ़िर खाना अथई, नए मुसाफ़िर खाने में न रहिजांइ, पुराणे में रहिजांइ, तुंहिंजो मसइलो हल थींदो। चई ठीकु आहे। आयो अचे ॾिठईं उते उहो चमके पियो, हो ईअं हुयो। चई हाणे वॾनि जो चवण बि वठणु खपे, पुराणे में थो वञी रहां। हे वञी रहियो उतड़े। सुबुह थियो जॾहिं उतां निकितो, पुछा कंदो। चयो फलाणी जाइ ते हिकिड़ो आहे बादशाह, उन वटि आहे इहो सोन जो पखी। त निकितो थिए उहो वरी मिली वियो इहो जिन। चई ॾे हवाल। चई मां तुंहिंजी सलाह वरिती। चई हाणे तूं मुंहिंजी सलाह वरिती, हाणे हल त मां तोखे हली पुॼायां थो उतड़ी। हथ मिलाए सिधो अचे हुन महलात वटि करे। चई ॻाल्हि ॿुध, महलात में अंदरि वेंदे त
सोन जो पखी वेठो अथई, पर उनखे सोन जे पिंजरे में न विझिजांइ, उते काठ जो पिंजरो पियो अथई हिकिड़ो पुराणो, उन में अंदरि विझी खणिजांइ हिनखे, मुंहिंजी सलाह यादि कजांइ। चई ठीकु आहे। हिन इंतज़ारु कयो, सभु को सुम्ही पियो, सिधो आयो अंदरि, ॾिठई त सोन जो पखी बराबरि वेठो आहे। हिन वञी उनखे खंयो, पिंजरा ॿई पिया आहिनि। तीअं हाणे सोन जो पखी, मां बादशाह जो पुटु, वरी पुराणो पिंजरो खणा, सोन जो पिंजरो खणा न, सोन जे पिंजरे में हथु विधई, पखी अंदरि जो हुन में विधई त पखी वॾी दाहूं कयूं, दाहूं जो कयूं त नौकर चाकर उथी पिया, खणी पकिड़े वरितऊं हुनखे। चई तूं असांखे पखी चोराइणा आहिनि? चई हा। चई छाजे का? चई मूंखे पंहिंजे पीउ मोकिलियो आहे, हुनखे ज़रूरत आहे। चई हे पखी त असां तोखे ॾींदासीं, पर हिकिड़ो शर्त आहे हिन में। चई कहिड़ो? चई उहो शर्त पूरो न कंदे त मुंडी कपींदासीं। चई ॿुधायो? चई हितो वेंदे फलाणे बादशाह जी धीउ आहे, इहा हिते मूंखे आणे ॾे, सोन जो पखी तुंहिंजो। चई वाह जो फाथो हाणे। चई हा कर या न कर, जे न कंदे मुंडी कपींदासीं, जे वेंदे इहो वठी ईंदे मूंखे ॾींदे हाणे सोन जो पखी तुंहिंजो। हल ठीकु आहे, त निकिरी पियो। हलंदो आयो ॿाहिरि, साॻियो ई हिनखे मिली वियो वरी उहो ई जिन। चई ॾिस मुंहिंजी सलाह न वरितई न, फेल वएं न? चई हा यार मां फेल वियो, तुंहिंजी सलाह न वरितमि। चई तूं हो पिंजरो खणी आ त सही हुयो न, तूं निकिरी बची आहे। चई हाणे छा कयां? चई तूं मुंहिंजी सलाह नथो वठी बाक़ी छा वरी छा कंदे? चई हुन चयो फलाणी शहज़ादी आहे हिकिड़ी, उहा मूंखे खणी आणे ॾे, बादशाह जी धीउ। चई हल यार तोसां हाणे यारी आहे मुंहिंजी, हल मां तोखे पुॼायां, तोखे त वॾो टाइम लॻंदो उते पुॼण में, 2 महीना लॻी वेंदई। हथ हथ में मिलाए सिधो खणी उते छॾे हिनखे। तीअं महिल अथई। हाणे सुबुह जे टाइम में इहा शहज़ादी ॿाहिरि निकिरंदी आहे, इन पाणी में विझंदी अथई हिते अचे, पोइ इतो वठी हिनखे इतो ई हलियो वञिजांइ, महिल अंदरि न वञिजांइ, इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि कजांइ। पोइ इतो वठी हिनखे इतो ई हलियो वञिजांइ, महिल अंदरि न वञिजांइ, इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि कजांइ। चई ठीकु आहे। जॾहिं हे जो आयो अचे, महिल पासो ॾी वेही रहियो। जॾहिं राति थी, राति उते गुज़ारे, सुबुह सवेर वाक़ई शहज़ादी निकिरी आई ॿाहिरि तलाउ में विझण जे लाइ, त वञी न हथु विधोसि। हुन बि ॾिठो ख़ूबसूरत जवान आहे। चई ठीकु आहे, मां तोसां हलण खां हलंदुसि, पर हल मां पंहिंजे पीउ माउ खां मोकिलायां भला। चई पीउ माउ खां? चई हा। चई हल भला। विया जो उन त हुननि खणी हिन खणी पकड़ियो। चई छा आहे, तूं तव्हांजी छोकिरी भॼाए पियो वञी? चई न मां शादी कयो। चई शादी कंदे? चई हाणे अगरि तोखे शादी करणी आहे तव्हांजी छोकिरी सां, तूं वञ फलाणे बादशाह वटि अथई घोड़ो सोन जो, उहो असांखे तूं आणे ॾींदे, असां तोखे छोकिरी ॾींदासीं। जे न आणे ॾींदे तुंहिंजी मुंडी कपींदासीं असां, तूं असांजी छोकिरी खे हथु लाथो आहे। हिन चयो वाह जो फाथो, वरी हाणे ॿी मुसीबत में। हाणे निकिरी पियो उतां, ॿाहिरि निकिरी आयो, रस्ते भरी उहो साॻियो जिन हिनखे मिली वियो। चई ॾे हवाल। चई हवाल केरु? मां हीअं फासी पियुसि। चई तूं मुंहिंजी सलाह न वरिती न, सलाह वठी आहे त कामयाबु वञी आहे न वरिते न मुंहिंजी सलाह। ॾिस चई उहा त मूंखां ग़लती थी वई, पर हाणे मां छा कयां? चई हाणे काॾे थो वञी? चई सोन जो घोड़ो उहो काइण थो वञा, फलाणे बादशाह वटि आहे। चई यार तोसां मां यारी रखी आहे, तोसां मुंहिंजो रूह थी वियो आहे, हथु ॾे, मां तोखे उते खणी हलां, न त तोखे त 2-3 महीना लॻी वेंदा। ऐं खणी उन खणी जिन हिन खे खणी पटियो, सिधो हुन महलात वटि लाथे। चई हाणे इहा थी महलात, हाणे सभु को सुम्हंदो, पोइ इहो घोड़ो वञी काहे आहे। पर हिकिड़ी मुंहिंजी ॿी सलाह हिकिड़ी जाइ थो, हुन ते गौर कजांइ। चई कहिड़ी? चई उते 2 क़िस्मनि जा संज पिया अथई। हिकिड़ा संज पिया अथई चमड़े जा, ऐं ॿियो अथई सोन जा। हाणे सोन वारा संज न रखिजांइ हुन जे मथां, चमड़े वारा संज रखिजांइ। चई ठीकु आहे। हे जे महला ते पासो वठी वेही रहियो, सभु को सुम्ही पियो, निकिरी पियो अंदरि महलात में वियो। ॾिठे त बराबरि घोड़ो ॿधलु आहे, ॾिठे त संज पिया आहिनि, चमड़े जा बि पिया आहिनि, सोन जा बि पिया आहिनि। चई हाणे घोड़ो सोन जो, मां बादशाह जो पुटु, वरी उहो चमड़े वारा पुराणा संज रखांसि, संज बि सोन जा रखांसि न। हिन खणी सोन जा संज खणी घोड़े जे मथां जो रखिया, त घोड़े वॾी दाहूं कयूं, दाहूं जो कयूं त टोटल माण्हू उथी पिया। हुनजा जेके बि हुया पुलिस वारा, हुनजा पंहिंजा जेके चौकीदार, पाण उथी पिया, खणी छिके हिन खणी ॿधऊं, कैद करे खणी आया त बादशाह ॾे।
बादशाह जो ॾे हाल वाल, तूं मुंहिंजो घोड़ो काहे पियो वञी, चोरी कयो? चई हा बादशाह, मूंखे ज़रूरत हुई इन जे करे। चई ठीकु आहे, हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे हिकिड़ो असांजो कमु आहे, तूं उहो कर, घोड़ो तोखे मां ॾियां थो। चई कहिड़ो? चई हिन असांजे महला ते जेको जबल आहे न, इहो जबल असांखे महीने जे अंदरि पटे ॾे, असांजी सूंहं ख़राबु कयो वेठा मुंहिंजी महलात जी। महीने जे अंदरि जे तूं पटे वएं, घोड़ो तोखे ॾींदोसीं, जे न पटे वें त पोइ मुंडी कपींदोसीं। हाणे इहो कमु तोखे करिणो आहे। हिन चयो वाह जो फाथो, वरी नई मुसीबत में फासी वियुसि। चई हाणे करिणो ई पवंदो, जे नथो कयां त मुंडी कपजंदी। ॾिठी त वॾो पहाड़ आहे, हिन में त महीनो छा, हिन में त 50 साल लॻो त बि कोन पटबो जबल हे। बसि हे माना मूंखे मारींदा, बसि मिड़े लोड़ाइनि था। अचे पटणु शुरू कई, 10 ॾींहं गुज़री विया, पर छा आहे टुकड़ो बि न पटे सघियो हिकिड़ो। हिन वञी 2-3 माण्हू मस पटिया, हिते अचे जिन निकितुसि। वरी जिन चयो ॾे हाल वाल, चई जिन मां तोखे संभालियां पियो त तुंहिंजी सलाह वठां हा, त मां हींअर कामयाबु हुजां हा, पर मां तुंहिंजी सलाह हींअर न वरिती। चई हाणे ॻाल्हि ॿुध, तूं सलाह त मुंहिंजी हिकु बि कोन वठंदो हुई। चई हाणे हीअं कर, तूं मुंहिंजो यार ई, तोसां मुंहिंजी यारी थी वई आहे, त यारी त निभाइणी पवंदी। हाणे हीअं कर, तूं वञी सुम्ही पउ, मां हिन जो बंदोबस्तु कयां थो। चई ठीकु आहे। हे वञी सुम्ही पियो, थकल टुटल हुयो, सुम्ही पियो, हिन निंड वठी वई। जिन वठी पंहिंजा ॿिया जिन घुराया, जबल खे पटे भोरा भोरा करे छॾियऊं। हे जो उथियो निंड मां सुबुह जो, ॾिठे त भला जबल आहे ई कोन, महला त चमके थी पई। चई वाह जो यार, जिन कमु करे ॾिनो मूंखे। सिधो आयो बादशाह वटि। बादशाह खे चई मां ॾिस हाणे, बादशाह यार तूं भलो कमु करे, पर तूं कयो कीअं इहो? मुंहिंजी फ़ौज हुई, हेतिरा माण्हू हुया, असां न करे सघियासीं। चई बसि मां त कयो न। चई हा तूं कयो। चई हाणे? चई जेका आहे घोड़ो, हाणे तूं मुंहिंजी ॿोली आहे जेका, घोड़ो हिनखे ॾिनई, हे काहे निकिरी पियो। हाणे सिधो आयो उते, हुन वटि जेका छोकिरी छॾे वियो हुन बादशाह वटि। बादशाह खे चई हाणे मूंखे तूं पंहिंजी धीउ ॾे, मां आयो आहियां घोड़ो काए आयो आहियां। हुनजी धीउ चयो त छा मुंहिंजे पीउ खे तूं ॾींदे? टपोड़े घोड़े मथां चढ़ी वरी चई छिक घोड़े खे। हाणे वठी घोड़े खे छिकईं। सिधो आया हुते, या हुन सां ॿोलियो, हुन खां पखी वठां। आयो हुन ॾे, चई त हाणे मूंखे पखी ॾे इहो, माई आंदी आहे तुंहिंजे लाइ। पखी बि ओॾी महिल छा कयो हुन, उहा बि टपोड़े राणी जे कच्छ में जे वेही रहियो। चई छिक घोड़े खे, मूंखे बि तव्हां सां गॾु रहणो आहे। ऐं खणी उतो हे निकिता। ओॾो फ़ौज पोयों लॻी, हे हो आख़िरकार भॼी आया। जॾहिं झंग में जो पता, उते जिन अचे पासो वरितोसीं। ॾे वाल कामयाबु थी वई? चई कामयाबु त थी वियो आहे, अञा पंधु घणो आहे। सम्झी हाणे आख़िरी का सलाह मूंखे ॾे, मां वञा। चई आख़िरी सलाह इहा त इहो तीर कमान हण मुंहिंजे सीने में। चई मां तोखे मारियां? तूं मूंसां हेॾी वॾी चङाई कई आहे, तोखे मारियो वञा? चई तूं त मुंहिंजियूं सलाहूं न पियो वठी। हाणे आख़िरी 2 लफ़्ज़ मां चयो थो वञाए, पोइ सभु को पंहिंजो पाण ॼाणे। चई कहिड़ा? चई कॾहिं बि चई जेको फांसी ते चढ़ण वारो हुजे त उनजे मथां ख़र्चु न कजांइ। ऐं ॿी सलाह इहा ॾियो थो वञा मां तोखे, त कॾहिं बि खूह जे कपर जे मथां न वेहिजांइ, यानी खूह जी भित जे मथां न वेहिजांइ। इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि कजांइ। छो चई मां खूह जी भित जे मथां वेहंदुसि? छो चई मां फांसी वारे मथां ख़र्चु कंदुसि? चई बसि हाणे मां चयो मां तुंहिंजो कमु आहे। जिन हलियो वियो, हे निकितो। हलंदा आया, जॾहिं उन शहर जे भरिसां जो पहुता, जिते मुसाफ़िर खाना हुया, ॾिठो त माण्हू जो वॾो हुजूम आहे। हिन चयो जांच कयूं त छा आहे हिते? अचे पुछा कयूं त छा ॻाल्हि आहे, हे माण्हू हेतिरा गॾु थी विया आहिनि। चई हिते हिकिड़ा 2 माण्हू आहिनि, जन एतिरो कर्ज़ु खंयो आहे जो हुननि शराब पीतो, हुननि वॾो नुक़सानु कयो आहे। अॼु उन्हनि खे फांसी ॾिनी वञे थी। कोई अहिड़ो माण्हू कोन्हे जेको एतिरा पैसा भरे जो हिननि खे छॾाए। हिन जो ॾिसां वञी केरु आहिनि इहे। जॾहिं हलंदो आयो अचे ॾिठई त हे त मुंहिंजा 2 भाइर आहिनि।
आयो अचे मिलियो न बा केतिरा पैसा ॾियणा पवंदा, हुनजो हेतिरा पैसा ॾियणा पवंदई। हिन पैसा खणी हुनखे चई अचे वठो इहे पैसा, उन्हनि खे आज़ादु करायईं। हिकिड़ो घोड़ो वठी उन ते ॿिन्हिनि खे विहारे निकिरी पिया। हाणे हुन ॿिन्हिनि भाइरनि सोचियो हे हलंदो जेॾीमहिल अबे वटि सो हिनखे बादशाही बि हिनखे मिलंदी पोइ ऐं वाह वाह बि हिन जी थी वेंदी, असां त खामखां माना ईअं हूं पोइ। हाणे सोचींदासीं हिनखे हटाइणो आहे रस्ते मां, पर हटायूं कीअं? हिनखे चवंदा ॻाल्हि ॿुधाए उञ लॻी आहे ॾाढी, हल के खूह ते पाणी पियूं पोइ अॻिते था हलूं। हलंदा ॾिठो हिकिड़ो खूह आहे, चवंदा हिन खूह पाणी पियूं पोइ हलूं था। चई अचो। हिननि खे चयूं, उनखे जेका बादशाह जी धीउ हुई जंहिंखे खणी आयो हे, घोड़ो बि उते बीहारियऊं, पखी बि उते हुन वटि हुयो साण। हुन छोकिरी सां उनखे चयो तव्हां हिते ई बीहो, असां टई वञूं था होॾो पाणी पी था अचूं, तोखां खणी था अचूं, तूं हिते मालिकी कर न घोड़नि जी। माई खे उते विहारे हे विया जंहिंमहिल खूह ते उते पाणी कढी उते पीतो, वरी त खूह जी किनारी ते चवंदा वेह हिते घड़ी खनि कचहरी कयूं, किथे हुए तूं, कीअं हथु कया अथई हे, पखी कीअं हथु कई, हाल वाले। हे हुन भिते जे मथां वेही रहियो हुनजे मथां ऐं खूह जी किनारी जे मथां ईअं ई कंदे हवाला कंदे हिकिड़े पासो वठी धिको हुन सिधो खूह में अंदरि खणी उतां भॻा। सिधो आहे हिन ॾे अचे हिन राणी खे चयो हल तूं बि हेॾे असां सां गॾु। चई हो काॾे वियो? चई हो मरी वियो, हुनखे जे खणी आहे की बखेड़ ख़बर न आहे अलाए काॾे हली वियो, हल हेॾे असां सां गॾु। हाणे वरी हुननि खणी वठी इहे पिया आया घर जो आहे। चए पंहिंजे पीउ खे ॿुधायूं त हीअ शहज़ादी असांखे हथाई आहे ऐं हे पखीअ था खणी आया आहियूं जेको असांजो सूप खाई वेंदो। वॾी वाह वाह थी वई, वॾा हिननि खे हार पिया ऐं हीअ शहज़ादी तुंहिंजे लाइ आंदीसीं, ॾिस हीअ। उनखे उते बंदि करे छॾियो महलात में, सोन जो घोड़ो हुनखे बीहारे छॾियऊं, हुन पखी खे बि उते बंदि करे छॾियऊं। हाणे उहे सभु जेको त मुंझी पिया, घोड़ो बि मुंझी पियो जेको सुवार हुयो मुंहिंजो, जंहिं हेॾी महिनत कई उहो कोन्हे, को मज़ो न आहे। पखी बि चयो जेको आयो मुंहिंजे लाइ खाइणु, जंहिं हेॾी कुर्बानी ॾिनी उहो न आहे त मज़ो न आहे। ऐं जेका शहज़ादी हुई बादशाही थी उहा अचे पिटका पई करे त उनखे हिननि मारियो आहे। हे चवंदा हीअ कूड़ थी वञे, हीअ त तव्हांखे रस्ते में मिली आहे। आख़िर हुनजी ॻाल्हि खे वज़न मिलियो, बादशाह बि चुप करे वेही रहियो। हुननि खाइणु पीअणु बंदि करे छॾियो, पखी घोड़े ऐं हुन माई। हो हाणे खूह में अंदरि उते पाण खे थड़ी फथड़ी गाह में हथु विझी उते हाणे बीह रहियो। चीअर जिन मूंखे जेका ॻाल्हि कई हिन सही कई हुई, मूंखे चयईं त खूह जी किनारी ते न वेहिजांइ, उन चवणु मां कोन वरितो। ऐं चई जंहिंखे फांसी अचे उन ते ख़र्चु न कजांइ। हिननि खे फांसी अचे पई अथई, मां ख़र्चु करे हिननि खे बचायो। वरी जे खूह जे हिन ते अचे किनारे ते वेठुसि, उन्हनि में को धिको ॾेई छॾियो। हाणे केतिरा ॾींहं मां हिन खूह में जहिड़ो हूंदुसि, मां त वियुसि मरी। हाणे इन जी सोच में हुजे त मथो अचे जिन बीठोसि, चई ॾे हवाल, मुंहिंजी सलाह न वरितई न, ॾिस। चई मूंखां ग़लती थी वई, बसि हिन चकर मूंखे तूं माफ़ी ॾे। तुंहिंजूं ॻाल्हियूं सभु सही हुयूं, पर मां ई हुयुसि इहो जो मां तुंहिंजो चवणु न पियो वठां। असां इंसाननि जी ख़बर न आहे त पंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे, कंहिंजो चवंदा वठंदा ई न आहियूं, न वॾे जो न नंढे जो। बसि असां मूं ग़लती आई आहे, मूंखां ई ग़लती थी वई आहे। ॾिसी थी बसि हाणे छॾियां तोखे हिते तिते ई मरी वञी आहे, पर असां यारी जो रखी आहे, यारी निभाइणी पवंदी तोसां। तव्हां इंसान कीअं बि हुजो, पर मुंहिंजी यारी तोसां पकी आहे। ओॾी महिल चई अचे वठि हथु मुंहिंजो। जिन ड्रिघो हथु करे हुनखे ॾिनो, छिके हुनखे ॿाहिरि कढियईं। चई हाणे ॾे हवाल। चई बसि हाणे तुंहिंजी महिरबानी, हाणे छा कयां? चई हाणे वञ तूं महलात, पर पंहिंजे इन कपिड़नि सां न वञजांइ, रूप जो मटाए वञजांइ। ईअं न थिए शहर खां ॿाहिरि ॾिसी तोखे मारे छॾींदी। अहिड़ो रूप करे जी तो केरु सुञाणे ई कोन। वञी उहो पंहिंजे माउ पीउ जे वञी मथां जीअं बीही, जे अॻ में नज़र आहे पंहिंजे भाइरनि खे न, सम्झ तूं न हूंदे पोइ।
चई ठीकु आहे। हे उतां निकिरी पियो हलंदो आहे, ॾिठईं शहर जे ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर आहे, पिने थो पियो, पुराणा कपिड़ा पातल फाटल। फ़क़ीर चई इहे कपिड़ा ॾे, मां तो नवां कपिड़ा थो ॾियां। नवां कपिड़ा उहे फ़क़ीर खे पाराए, फ़क़ीर पुराणा कपिड़ा पाए ऐं उतां निकिरी पियो। हलंदो आहे महलात में, जॾहिं महलात में जो पेर रखियईं त पखी जेको सोन जो उहो ॿोलणु लॻो ऐं चुगणु लॻो। घोड़ो जेको त उहो बि खाइण में शुरू थी वियो ऐं नाचकार करणु लॻो, नचे पियो। जेका उहो छोकिरी जा खणी आया बादशाह जी धीउ, उहा बि ख़ुशी मां उथी वेही रही, खाइणु पीअणु शुरू कयईं, पंहिंजो रोज़ राड़ो बंदि कयईं। बादशाह ऐं बादशाह जी ज़ाल उहे ॾिसनि पिया छा थी वियो हिननि खे। हिन खां पुछा कयूं कि ॾे हवाल, हूअं त एके इलाज पिया कयूं, न पी खाई पी, हाणे 5 लेखे थी खाई पी, हाणे रोज़ राड़ो ई बसि कई, बंदि कई, पखी बि चुगे थो पियो, घोड़ो बि नचे थो पियो, ॻाल्हि छा आहे? जी बादशाह ॻाल्हि हीअं आहे, जॾहिं मां पखी ऐं घोड़े खे ॾिठो त हे जॾहिं ख़ुशि आहिनि, मां ईअं सम्झां थी हो बि हिते अची वियो आहे। हाणे चई केरु? चई तव्हां वारो पुटु, उहो हिते महलात में दाख़िल थी वियो आहे हाणे, तॾहिं मूंखे दिलि में ख़ुशी थी आहे। ओॾीमहिल उनजी माउ उथी, माउ त माउ हूंदी आहे, पीउ बि उथियो जो सदमो हिनखे अचे, मुंहिंजो पुटु मरी वियो, सो जेरो थी आयो आहे। उथिया ॾिठो त हो बि अचे निकितो, फ़क़ीराने कपिड़नि में हुजे, माउ वञी भाकुर पातो त बादशाह जो फ़क़ीर अलाए कहिड़ा तूं भाकुर थी पई, चई मुंहिंजो पुटु आहे, भले कहिड़े बि रूप में हुजे पर मुंहिंजो पुटु आहे। पोइ जो हिनखे ॾिठईं त वाक़ई मुंहिंजो पुटु आहे। पोइ हुन हक़ीक़त ॿुधाई पंहिंजे भाइरनि जी, त मुंहिंजे भाइरनि मूंसां हीअं कयो हो। ओॾीमहिल हुननि खे चई तव्हां निकिरो महलात मां, तव्हांजो दाव दख़ल कुझु कोन्हे हाणे मुंहिंजी बादशाही ते, मुंहिंजी बादशाही हाणे हे ई हलाईंदो, हे ई आहे जेके अकुलु घणो आहे, जे हमदर्दी कई तव्हांखे बचायईं उतां, पोइ बि हिनखे धिको ॾिनो, भला गॾिया चयो आहे ओॾीमहिल जो खणी, त गॾिया चयो छा थी पिया तव्हांखे, तव्हां पंहिंजे नाले जे लाइ बादशाही जी लालच जे करे, तव्हां लालच जे करे त अलाए छा छा कंदव, अलाए केतिरा तव्हां माण्हू मारींदव हिन बादशाही जे करे। ऐं तव्हां जेको बि ॾिसंदव को अॻिते को तरक़ी कंदो था उनखे बि तव्हां माराए छॾींदव, छो जो तव्हां बेरहम आहियो। जिन खे भाइरनि ते ई, भाउ ते ई रहम कोन आयो त ॿियनि ते तव्हांखे कहिड़ो रहम ईंदो। हिन बादशाही जे करे त अलाए केतिरा माण्हू मारींदव, इन करे तव्हांखे बादशाही अॼु ॾींहं खां वठी तव्हांजो को बि दाव दख़ल न हूंदो। हाणे अॼु ॾींहं खां वठी हाणे मुंहिंजे मरण खां पोइ हे ई बादशाह थींदो, इहो ऐलान कराए छॾियईं। मिठाइयूं विरायूं, हुन ॿिन्हिनि जी शादी बि करायईं, जेका खणी आयो उतां छोकिरी, उन शादी हुनजी करायईं। कल्ह ॾिठोसीं त पंहिंजो ख़ुशी ख़ुशीअ सां वञण में पंहिंजूं बासूं खयां। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।